नादिन डोकरी में प्लाट के मामले तां मंगसी ऐं डेरा धुरन में हलंदड़ तकरार जो निबेरो थी वियो आहे। ॿिन्ही धुरनि मथां 35 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। वधीक तफ़सील असांजे टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर ज़ुबैर ज़रार मंगी। जी ज़ुबैर, छा तफ़सील आहिनि? ये तकरीबन 6 महीना अॻु डोकरीअ जे अली पार्क वारे इलाइक़े में दुकाननि जे मालिकी तां तकरार मक्सी ऐं डेरा बिरादरी में तकरार सां 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया फायरिंग जे नतीजे में, जंहिंखां पोइ धुरनि तरफ़ां हिक ॿिए ते केस दाख़िल कया विया, जंहिंजो अॼु निबेरो अॻूणे PPMNA सरदार हिज़बुल्लाह बुगियो वटि निबेरो थियो। उन जो फ़ैसिलो जंहिंमें डेरा धुर ते 32 लख रुपया ॾंड विधो वियो, जॾहिं त मक्सी बिरादरीअ ते 3 लख रुपया ॾंड विधो वियो। उन मौक़े ते मक्सी बिरादरी माननीय बर वक़्तु 5 लख रुपए जी जेको आहे माफ़ करे छॾिया, जंहिंखां पोइ तइ थियो त हीअ पैसा 3 किस्तनि में ॾिना वेंदा ऐं जंहिंखां पोइ आख़िर में मेड़मेंट त काफ़िलो वेंदो ऐं पोइ केस खे ॿिए खे लिखी ॾींदा। असल सूरताल ईअं त डोकरीअ में मक्सी ऐं डेरा बिरादरीअ जे विच में जहिड़े सबबु डोकरीअ जो बदमनी छायल हुई, अहिड़े मसइले खे पोइ डोकरी शहर घणे भाङे पुरअमन थियण जो जेको आहे ख़दशो आहे, पुरअमन थींदो हिन सां ऐं तकरारनि जे ख़ात्मे तरफ़ हिकु बहितर क़दम आहे। जी ज़ुबैर, तव्हांजी महिरबानी।